अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि कंदकोट जेनको पेंशनरनि जो इजलास पेंशन जे तहफ़्फ़ुज़ ऐं हक़नि जी अदायगी जो मुतालबो। कंदकोट जे झूलेलाल होटल में जेनको पेंशनरनि जो अहम इजलास मुनक़िद थियो, जंहिंजी सदारत जेनको पेंशनर तंज़ीम जे चेयरमैन वली मोहम्मद सोराणी कई। इजलास में सेबको पेंशनर्स ट्रस्ट डिवीज़नल चेयरमैन सैयद रशीद अहमद शाह, वफ़ा तंज़ीम फलाह बहबूद बराए पेंशनर सूबा सिंध कश्मीर कंदकोट ज़िले सदर ख़ालिद यास सुमरो ऐं ॿियनि उहिदेदारनि समेत मुख़्तलिफ़ तंज़ीम जे मेंबर वॾी तादाद में शिरकत कई। इजलास में शिरकत कंदड़ पुरज़ोर एहतिजाज कंदे चयो त GLI असांजो जाइज़ हक़ आहे, जंहिंजी अदायगी फ़ौरी तौर ते कई वञे। अॻवाननि चयो त फ़ेडरल हुकूमत पारां डिसंबर 2025 में जेनको गुडू पावर हाउस बंदि करण जो हुकुम सबबि लॻभॻि 5500 रिटायर मुलाज़िमनि जी पेंशन ख़तरे में पइजी वई आहे। हिननि मुतालबो कयो त जेनको जे सभिनी पेंशनर जी पेंशनर वापडा जे मातहत कंपनी ख़ासि तौर ते सेबको में ज़म कई वञे, जीअं रिटायर मुलाज़िम ऐं संदसि बच्चनि खे माली परेशानियुनि मां निजात हासिल थी सघे। उन मौक़े ते जेनको 2 मां सरप्लस थी सेबको कंदकोट में मुक़ररु थियल साईं जे एज़ाज़ में ज़ोरानो ॾिनो वियो, खेसि भली कार चयो वियो। आख़िर में इजलास में शिरकत कंदड़नि जो शुक्रियो अदा कयो वियो। अॻवाननि ऐलान कयो त पंहिंजे हक़नि जे वसूल लाइ जिदोजहद जारी रखी वेंदी।